ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 18 अध्याय जे पहिरें भाग में श्री सुखदेव जी जे मुखां राजा नेक जी कथा ॿुधी हुई, जंहिंमें श्री सुखदेव जी स्वामी का राजा परीक्षित सवाल कयो त राजा जजात शुक्राचार्य जी धीअ सां कीअं शादी कई, जेतोणीकि हू त खत्री हुआ। तंहिं ते श्री सुखदेव जी स्वामी राजा परीक्षित के उन जो वाक़ियो ॿुधाईंदे था त हिकु भेरो प्रयाग जे राज जी राजकुमारी शर्मशिटा पंहिंजे सहेली देवजानीअ सां पंहिंजी बानीअ समेत तलाउ में सनानु करे रही हुई ऐं उते ॿिन्ही सहेलियुनि जे विच में शब्दनि जा बाण हलण लॻा ऐं देवजानीअ खे शर्मशिटा खूह में उछलाए हली वई। जंहिंजी ॻाल्हि शुक्राचार्य खे जॾहिं ख़बर पई तॾहिं हू प्रयागराज छॾे हलिया विया। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 18 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जॾहिं बर्ख प्रिया इहो ॿुधो तॾहिं डिॼी चयाईं त शुक्राचार्य जे आशीर्वाद सां ई सभु राज ऐं सुख मूं खे मिलियो आहे, न त देवताऊं हिन वक़्त ताईं मूंखे मारे कढी छॾीनि हा। गुरु शुक्राचार्य जे हली वञण करे मुंहिंजो सभु राज ऐं धन बि हलियो वेंदो। इहा ॻाल्हि वीचारे बर्ख प्रिया डोरी गुरु शुक्राचार्य जे शरण में वियो ऐं हथ जोड़े वेनती कई त हे महाराज, मुंहिंजो अपराध खिमिया करियो ऐं मोटी पंहिंजे मकान ते हलो। इहे दीन वचन राजा जा ॿुधी शुक्राचार्य चयो त हे राजा, तो मुंहिंजो को बि अपराध न कयो आहे, पर तुंहिंजी धीउ देवजानीअ जी बेइज़ती कई आहे। हाणे जंहिं ॻाल्हि में देवजानी ख़ुशि थिए सा ॻाल्हि कर त पोइ वरी मां तुंहिंजे मुल्क में मोटी हलां। जॾहिं बर्ख प्रिया देवजानीअ खे घणी वेनती करे ख़ुशि थियण वास्ते चयो, तॾहिं उन शर्मशिटा जो सभु हाल ॿुधाए चयो त ए राजा, जंहिं सां मुंहिंजी शादी शुक्राचार्य कंदो, उते शर्मशिटा तुंहिंजी धीउ 1000 बानियनि समेत मुंहिंजी शेवा में रहंदी। जे इहो क़बूल करी त मां राज़ी आहियां। इहो ॿुधी राजा वीचार कयो त गुरु शुक्राचार्य असांजे कुल जी हमेशा रखिया कंदो आयो आहे, सो हिन जे ख़ुशि थियण खां सवाइ असांजो भलो न थींदो। ईअं सोचे करे राजा शर्मशिटा खां सभु हाल पुछी चयो त ए धी, तुंहिंजे मोह करण सां गुरु शुक्राचार्य जी हितां हली वञण करे असांजे वंश ऐं राज जो नास थी वेंदो। तुंहिंजी बानी थियण करे असांजो भलो आहे, सो ॿुधा छा करणु घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी शर्मशिटा चयो त हे पिताजी, मुंहिंजो ही बदन तव्हां मां ई पैदा थियो आहे, तव्हां ई उन खे पालियो आहे। हाणे जंहिंखे वणे तंहिंखे मुंहिंजी बांह ॾियो। इहा ॻाल्हि ॿुधी बर्ख प्रिया चयो त ए देवजानी, तुंहिंजी ॻाल्हि मूंखे क़बूल आहे। इहो ॿुधी जॾहिं देवजानी ख़ुशि थी तॾहिं शुक्राचार्य पंहिंजी धीअ समेत मोटी अची पंहिंजे आस्थान ते रहण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 18 अध्याय संपूर्ण थियो।
अध्याय 19 राजा जजात जो हिकिड़े ॿकर जो मिसाल ॿुधाए। श्री सुखदेव जी स्वामी चयो त हे राजा परीक्षित, केतिरनि ॾींहंनि ताईं राजा जजात संसारी सुखनि में फाथल रहियो। जॾहिं यज्ञ ऐं ॿियनि कर्मनि करण सां उनखे ज्ञान प्राप्त थियो, तॾहिं हिकिड़े ॾींहुं ही वीचार कयईं त मूं हेतिरा साल सॼो सुख माणियो, तॾहिं बि मुंहिंजी इच्छा अञा ताईं पूरी न थी। मिटीअ जो दलो पाणी विझण सां भरिजी वञे थो, पर इंद्रियूं घणनि सुखनि ॾिसण खां पोइ बि नथियूं ढापनि। अहिड़ी तरह संसारी सुखनि जी ॼार में फासी मरण सां मुंहिंजो जनम त अख्यार्थो वेंदो। तंहिं करे परलोक ठाहिण वास्ते हाणे हरि भॼन करणु घुरिजे। सभई चयो जय श्री कृष्णा। अहिड़ो वीचार करे राजा देवजानीअ खे चयो त ए देवजानी, मूं शिकार खेॾण वक़्तु जंगल में हिकिड़ो तमाशो ॾिठो हो, सो हाल ॿुधाईंदे खिल थी अचे। जॾहिं देवजानी हथ जोड़े चयो त हे महाराज, मूंखे कृपया उहो हाल ॿुधायो। तॾहिं राजा जजात चयो, हिकिड़ी ॿकरी ब्राह्मण जे खूह में किरी पई हुई। तंहिंखे हिकिड़े ॿकर ॿाहिरि कढियो। सो ॿकरीअ ॿकर खे पंहिंजो बणाए केतिरनि ॾींहंनि ताईं संसारी सुख ॾिठो। जॾहिं उनखे 2 बचा पैदा थिया, तॾहिं उहो ॿकर ॿिए ॿकरीअ सां फासी वियो। जंहिं करे पहिरीं ॿकरी पंहिंजी बेइज़ती सम्झी पंहिंजे ब्राह्मण जे घर हली वई। उन ब्राह्मण पंहिंजी ॿकरीअ जी मदद लाइ ॿकर खे ॿुढो करे छॾियो। जॾहिं ॿकर ब्राह्मण खे घणी ई वेनती कई, तॾहिं ब्राह्मण दयाल थी वरी उनखे जीअं जो तीअं जवान बणाए छॾियो ऐं उहो ॿकर वरी संसारी सुख में फासी वियो। इहा ॻाल्हि ॿुधी देवजानी चयो त हे महाराज, इहो ॿकर वॾो मूर्ख चइबो जो वरी ॿकरीअ सां ख़राबु थियो। तॾहिं राजा चयो, इहा हालत मुंहिंजी ऐं तुंहिंजी आहे। ए देवजानी, जेकॾहिं आदमीअ खे दुनिया जी सारी दौलत, स्त्रियूं, 7 दीपनि जो राज ऐं 1000 पुट बि मिलनि ऐं सभिनी क़िस्मनि जा मतिलब हासिल थियनि, तॾहिं बि उन जो मन संसारी सुखनि मां नथो भरिजे। जीअं बाहि में घी विझण सां अग्नीअ जी लाट वधे थी, तीअं हर रोज़ु इंसान जी तृष्णा बि वधंदी थी वञे। तंहिं करे हाणे संसारी सुखनि खां पासो करे हरि भॼन करणु घुरिजे। देवजानी बि इहा ॻाल्हि पसंदि कई। तॾहिं राजा जजात पंहिंजे नंढे पुटु परुअ खे राज सिंघासन ॾेई पाण देवजानीअ समेत बद्री केदार ॾांहुं हलियो वियो ऐं उते परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करे मुक्त थियो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जो 19 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।